असांजे आबादगार भाइरनि खे हिन वक़्तु तव्हां समेत कहिड़ा कहिड़ा बुनियादी मसाला आहिनि, जेकॾहिं मसाला आहिनि त तव्हांजी नज़र में उन जो हल छा आहे? वॾो मसइलो असांजो पाणी जो आहे। ठीकु आहे। पाणीअ जा वाटर कोर्स जेके आहिनि सभु कचा आहिनि, अञा बि पुराणे ज़माने जा पिया हलनि। काफ़ी इलाइक़नि में ॿियनि ज़िलनि में पका वाटर ठही विया आहिनि, उहो पाणी उनजो बचत बि थिए थो ऐं पाणी पूरो बि पए थो। हुते ज़मीन जेका आहे वाटर कोर्स पाणी चूसे थो वञे घणे क़दुरु। पाणी पहुचण लाइ घटि में घटि किलोमीटर शाख परे आहे असांखां। जेॾी महिल पुछड़ीअ में आहियूं असां, जॾहिं पाणी पहुचंदो आहे त मां सम्झंदो आहे त 4 कलाकनि में बि मुश्किल सां 2 एकड़ मुश्किल सां आबाद था थियनि। इहा असां लाइ वॾी मुसीबत आहे। इन्हनि खे पको कोर्स गवर्नमेंट खे करणु खपे। न पर पको गवर्नमेंट पाण कंदी या तव्हां ओसि ताईं पहुचंदव? त इहो गवर्नमेंट खे कमु आहे त गवर्नमेंट हाणे तो टैक्स थी वठे। गवर्नमेंट ढल आहे, ढल आहे, आबियानो आहे, ज़क़्वात आहे, सभु वठनि था, कटे था वठनि। न इहो जेको आबियानो आहे, ढल आहे, ज़क़्वात आहे, उहे तपेदार वसूल कंदा आहिनि। हा, न पर उनजो एकड़ जे हिसाब सां, एकड़ जे हिसाब सां वठंदा आहिनि। पोइ जेतिरी ज़मीन हुजे, पर उन्हनि में वरी उन्हनि जी जेका आबादी अलॻि थी थिए, उन आबादी जे हिसाब सां वठनि। जीअं कमंद आहे त उनजी वधीक आहे, कणिक आहे त उनजी थोरी घटि आहे, वरी जे सब्ज़ी आहे त सब्ज़ीअ में अञा उन खां वधीक आहे। उन्हनि जा पंहिंजा स्टेज रखियल आहिनि, उन हिसाब सां वठनि था। पर ओतिरी वरी सहूलियतूं बि त आबादगारनि खे ॾियणु खपनि। तव्हां पहिरीं ॻाल्हि की त पाणी जी खोट आहे, ठीकु आहे। पाणीअ जी खोट, हा, आम फार्म वाटर मैनेजमेंट वारा जेके आहिनि सॼी सिंध में, पर पाकिस्तान पूरे हर ज़िले में डिपार्टमेंट बि आहे, हर तालुके में बि आहे, पर कमु बि त थिए न। रुगो डिपार्टमेंट रखण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? न पोइ उन ताईं पहुचंदो केरु? तव्हां वेंदो या आबादगार वेंदा आहियूं, असां दरख़्वास्तूं ॾींदा आहियूं लिखी, पर उन्हनि में कम जी का अहिड़ी कुवत कान्हे। गवर्नमेंट खे बि चवंदा आहियूं, मथे बि दरख़्वास्तूं मोकिलींदा आहियूं, वज़ीर आला ताईं बि मोकिलींदा आहियूं, पर एॾी तवजह तमामु घटि आहे। ऐं जे इहा तवजह कंप्लीट थिए त मां सम्झां थो अञा बि असांजी आमदनी वधंदी, असां पंहिंजे कण एक्सपोर्ट बि करे सघूं था। हींअर असां ॾिसो इंपोर्ट कयूं था कणिक, असांजूं ज़मीनूं एतिरियूं त भलियूं आहिनि, एॾियूं भलियूं आहिनि, महिनत कान्हे ऐं ॿी सहूलियत कान्हे। हिकु त पाणी जी ॻाल्हि तव्हां कई त वाटर कोर्स तव्हांजा अञा कचा आहिनि। ॿियो नंबर कमंद आहे। कमंद खणण जे लाइ बिलूं जेके आहिनि गवर्नमेंट ॿधे थी, 300 रुपया माण्हू 350 रुपया थो, 200 में 250 खां वधीक खणनि कोन था। फी एकड़ आया साहब 1200-1400 मण एकड़ लहे थो कमंद। ठीकु आहे। हाणे उन कमंद ते जेको एकड़ ते ख़र्चु आहे न, उहो तव्हां अंदाज़ो लॻायो त DAP, यूरिया, घटि में घटि शुरूआत में जेके असां ॿोरियूं विझंदा आहियूं, कमंद पोखींदा आहियूं, त DAP जूं 2 ॿोरियूं, 1 यूरिया जी गॾु। उन खां पोइ जंहिं महिल कमंद मथे फुटंदो आहे त उनखे गुॾ ॾींदा आहियूं। गुॾ बि महांगी, अॼुकल्ह जानवर आहिनि कोन। अॻे ॾांदनि ते हर ते गुॾ ॾींदा हुआसीं, हाणे जे ट्रैक्टर वारा बि कढियो अथनि सिस्टम, पर उन ते गुॾ तमामु महांगो थो पवे। उहो वरी मज़दूर कंदा आहियूं जेको कोडर ते कंदा आहिनि। उन में कलर तव्हां हिसाब दो त आख़िरीअ ताईं कमंद विकण ताईं घटि में घटि 4 ॿोरियूं एकड़ ते यूरिया जूं ऐं DAP। अॼुकल्ह ॿोरी 8-9 हज़ार त ॿोरी थी वई, हाणे थोरी घटि थी आहे वरी, पर उन खां पोइ बि ख़र्चो 1 एकड़ ते काफ़ी घटि में घटि मां सम्झां थो त 50,000 60,000 ख़र्चु आहे हर सुधो। 70,000 आमदनी जेका आहे 1200 खे तव्हां 1000 या 1200 मण खे तव्हां कयो, 250 सां त घणा थींदा? नुक़सानु आहे, किथे किथे नुक़सानु आहे। पर कमंद में बि वरी इहो आहे त जेको कमंद किरी थो पवे पाणी घणे ॾियण सां, त उनजो वज़न बि घटि थो थिए ऐं ज़मीन ते महिनत नथी थिए, उनखे खाद नथी ॾिनी वञे त कमंद बि कमज़ोर थो थिए। हिकिड़ो कमज़ोर ॿनीअ में कदु नंढो, कदु नंढे सां वज़न बि घटि, कदु वॾो कमंद थो करे त उनजो वज़न बि घणो थो थिए। पर बीठल कमंद ते में फ़ाइदो वधीक हूंदो आहे किरण खां। कणिक बि ईअं आहे, कणिक खे तव्हां पाणी ॾींदो, ओचिती हवा आयो, तूफ़ान आयो, कणिक सॼी किरी पवंदी। किरण वारी कणिक जी आमदनी बि घटि लहंदी, दाणो मारिजी थो वञे। हींअर 50 मण 60 मण एकड़ लहे थो। पहिरां शुरू में एतिरो कोन हलंदो हो त ॿिज वरी अहिड़ो हूंदो हो, देसी ॿिज हूंदो हो, कहिड़ी कणिक त तव्हां ॿुधी हूंदी त हेॾो त दाणो हूंदो हो। उहा ख़ासि करे असां शौक़ीन पंहिंजे लाइ पोखराईंदा हुआसीं, एकड़ 2 घर लाइ रखंदा हुआसीं।
ईअं सखणी मानी बि पचाए तव्हां खाओ त मिठी लॻंदी, सही भाॼीअ जी बि ज़रूरत कान्हे। उहा कणिक न आहे। ॿी सिंधी कणिक हूंदी कारे संग सां, उन जो बि हेॾो दाणो हूंदो। उन खां पोइ इहे ॿिज ॿाहिरि अचणु शुरू थिया। ॿाहिरियां न अचणु शुरू थिया। अमेरिका खां न सही शुरूअ में खाध त कंहिं ॾिठो ई कोन हुई। मुंहिंजो भाउ हो सेक्रेटरी यूनियन काउंसिल जे दौड़ में, त जॾहिं खाध यूरिया आयो हो त यूरिया केरु न विझंदो हो। पोइ ऐलान करे यूनियन काउंसिल वारनि खे चयो त बाबा पंहिंजे इलाइक़नि में आबादकारनि खे हारिनि खे इहे कलर ॾियो त वञी ज़मीन में विझनि। पोइ जॾहिं असांजे ब्रदर ऐलान कयो, केरु बचण लाइ तयारु कोन विड़ी पवंदा हुआ। साईं न इन में त बीमारिया ख़तमु थींदा, अलाए छा दवा कहिड़ी आहे हीअं। पोइ छा कंदा हुआ, मजबूर थी गवर्नमेंट जा मथां ॾंडो हूंदो, बाबा हीअ ट्रेन पूरी आहे, ट्रेन तव्हांखे UCRA खे हलाइणी आहे। सही। पोइ असांजो भाउ चवंदो त मां कयां छा, कंहिंखे 5 रुपया 10 रुपया के 5-10 रुपया वॾा हारीअ खे घर मां ॾींदा हुआ त हीअ खणी वञो वञी ज़मीन में विझो, त बि कोन विझंदा हुआ। उहा शइ अॼु मिले नथी। अॼु असुली असांखे शौर जी ज़रूरत आहे। सही। शौर न आहे, तइलीम न आहे। ऐं ॿियो असांखे गवर्नमेंट जो कमु आयो त जिथे जिथे तव्हांजा यूनिट खुलियल आहिनि, ऑफिसूं खुलियलूं आहिनि, एग्रीकल्चर जो कमु आहे, आबादकारनि सां ख़ुदि मिलनि, उन्हनि खे ॼाण ॾियनि त बाबा हिन शइ मां ही फ़ाइदा आहिनि। इन तव्हांजी ॻाल्हि पंहिंजी जॻह ते ठीकु आहे, मां मञा थो पियो, पर हर ज़िले जे अंदरि जेके ऑफिसूं मौजूदु आहिनि ज़राअत खाते जूं, ठीकु आहे, ओसि ताईं हुननि जो चवणु आहे त असां वटि आबादगार राब्ते में न आहिनि। पोइ छा कजे? सभु ॻाल्हि इहा आहे, जॾहिं तव्हांजी ड्यूटी आहे, तव्हांजी ड्यूटी आहे त ज़रूरी थोरे तव्हां वटि आबादगार अचनि। नंढी एरिया आहे, तालको आहे, तव्हां लोकल माण्हू उते नौकिरीअ ते रखिया अथव, इन्हनि जो बि कमु आहे त वञनि आबादगारनि जी ख़बर अथनि, सभिनी नालनि जी ख़बर अथनि त आबादगार फलाणा फलाणा हिते आहिनि। उन्हनि पाण बि वञनि। फ़र्ज़ु कयो मां थो वञा ऑफिस में, हिकिड़ो ऑफिसर मुक़ररु थियल आहे, 2 ॿिया आहिनि, उहे चवंदा बाबा ॿिया आहिनि, मतिलबु मौजूदु आहिनि, तव्हांजी कॾहिं आहिनि कॾहिं न आहिनि। इन ते तवजा गवर्नमेंट खे एग्रीकल्चर ते एतिरो ज़ोर ॾियनि। एग्रीकल्चर असांजो तमामु सुठे में सुठो एग्रीकल्चर असांजे पाकिस्तान खां वधीक ॿियो मुल्क घटि आहे। इंडिया ऐं पाकिस्तान एग्रीकल्चर में टॉप ते आहिनि। साईं हे हारी कार्ड ठाहिया अथनि, हारी कार्ड ठाहे माण्हुनि ताईं पहुचनि था पिया। आम फार्म वाटर मैनेजमेंट जी जेके स्कीमूं आहिनि उहे माण्हुनि ताईं पहुचनि थियूं पियूं। हिकिड़ी स्कीमूं ॿियूं शुरू थियूं आहिनि, उहे बि आहिनि। तव्हांखे हिन ॻाल्हि जी ख़बर ई कान्हे का त कहिड़ी कहिड़ी इहो सरब तव्हां मां सम्झां थो त अख़बारुनि ते ॿुधा हूंदा ऐं हिन ताईं टीवीअ ते ॿुधा हूंदा, बाक़ी अञा को बि असांजे इलाइक़े में कंहिंखे कोन कार्ड ॾिनो वियो आहे। आबादगार खे हारीअ खे कार्ड ॾिनो वियो आहे। घर वेठे कोन ॾींदा न, उन जा शर्त रखिया अथनि न। जनाब आला जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि मौजूदु, जॾहिं पंहिंजो कमु पए नथो त शनाख़्ती कार्ड बि घुराए ऐं कमु कराइनि था, बाक़ी इहो नथा करे सघनि। उन्हनि जो कमु आहे